उन जी ही निशानी नंढड़ो हुयो उनखे जेके बीमारी थींदी आहे गोढ़नि जी उनखे तव्हां सां लाखड़ो चऊं या माता जेके भी तव्हां सां नाला ॾियो उन वक्त में जेको नालो हुयो उहा उनखे बीमारी थी उहे निशान उन जे जिस्म ते मौजूद कसम थई पैदा कंदड़ रब जो जवाब ॾे कॾहिं आयो भी कोने हुजूर जे दरबार में कॾहिं मुस्तफा सां मिलियो भी न सहाबा ॾिठो भी नाहे पर मुंहिंजो मुस्तफा उनखे त सुञाणे थो उन जे जिस्म जे निशाननि खे बि मुंहिंजो मुस्तफा सुञाणे थो मुंहिंजे मुस्तफा खां गुझो न आहे तू मां बि मुंहिंजे मुस्तफा खां गुझा न आहियूं पर यार जंहिं ॾिन तोखे असांखे इहो यकीन थी वञे त हुजूर खां गुझा न आहियूं त हीअ जान बदिलजी वेंदी या कान छो नथा असां मौलवी बदिलजूं ऐं पंहिंजी ॻाल्हि के अवां नेक भला रहियो छो नथा असां में लिल्लाहियत छो नथी अचे खुलूस नियत छो नथो अचे असांजे अंदर में उहो एहसास छो नथो थिए कलाकनि जा कलाक दलील ॾेई ॾेई ॼाड़ी हणी 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 काकड़ो निकिरी थो पवे तव्हां ते असर छो नथो थिए ऐं होॾां अल्लाह जा कामिल वली सादड़ा जुमला चवंदा था वञनि अवां जी दिलि फिसी मेण छो थी थिए इहो ई फ़र्क़ु आहे मुल्ला की अज़ा और है आशिक की अज़ा और है मुल्ला अज़ान ॾींदो आहे त ॻोठ जा माण्हू कलमो पढ़ंदा आहिनि कॾहिं कुतड़ा बि गॾु रूड़ू करणु शुरू कंदा आहिनि पर जॾहिं आशिक अज़ान ॾींदो आहे त अर्श जा फ़रिश्ता बि कलमो पढ़ंदा आहिनि मुंहिंजा दोस्त ऐं इहो सभु कुझु मुमकिन आहे इहो सभु कुझु मुमकिन आहे इहो सभु कुझु तूं बि थी सघीं थो मां बि थी सघां थो पर कॾहिं थींदासीं जॾहिं हीअ दिलि हुजूर जे दरबार में पेश कंदासीं जेस ताईं दिल जो सौदो न कंदासीं दुनिया भले सॾे मौलवी साहबा कारी साहबा फलाणो आहे इहे तेसी ॻाल्हियूं जेस ताईं ठठ ठांगर आहे पर जे हमेशह ही ॻाल्हियूं रखणियूं आहिनि त हीअ दिलि मुस्तफा खे ॾियणी आहे जंहिं हुजूर खे दिलि ॾिनी उन जे कब्र खे जेका मिटी लॻंदी आहे मुंहिंजो रब उन मिटीअ खे बि मान अता करे छॾींदो आहे अच त हुजूर सां सौदो कयूं अच त हुजूर खे दिलि ॾियूं रब्बे काबा जो कसम मुंहिंजो मुस्तफा एॾो त करीम आहे जंहिंजो अंदाज़ो कोई नथो करे सघे काइनात में काइनात जो ॿियो छा हुजूर जो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे अबू बकर सिद्दीक राज़दान आहे मुंहिंजे करीम मुस्तफा जो लेकिन हिकिड़ी घड़ी अचे थी मुंहिंजा करीम मुस्तफा पंहिंजे राज़दान खे फरमाईंदा या अबा बकरिन लम यारिफनी हकीकतन गैर रब्बी ऐ अबू बकर मां मुस्तफा जे हकीकत खे तू भी नथो जानी बस हिकड़ो मुंहिंजो रब ही मां मुस्तफा जे हकीकत खे जाने थो मुंहिंजो महबूब छाहे कंहिंखे काई ख़बर नाहे शुक्र कयूं तूं असांखे मुंहिंजे करीम रब सुहिणो महबूब अता फरमायो आहे तो असां जहिड़ा किना कोझड़ा उन करीम मुस्तफा जे गुण जेके न दिलि ॾींदा आहिनि उन्हनि जो अंदाज़ ख़बर थी कहिड़ो थींदो आहे हज़रत जुनैद बगदादी हुजे या इमाम आज़म अबू हनीफा हुजे मां ॿिन्ही जी ॻाल्हि करण जे लाइ तयार हां थकजी त कोन पवंदो राज़ी वेठा हो राज़ी पाज़ी हो कि न वरी हीअं तरला हणा इश्क जूं ॻाल्हियुनि में मज़ो आहे न अल्लाह करे शल इहे ॻाल्हियूं इश्क जूं कंदे कंदे शल दम परवाज़ थी अल्लाह खां इहा दुआ घुरो तो मुंहिंजा करीम रब शल तुंहिंजो ज़िक्र कंदे कंदे ही दमड़ो निकिरी वञे महबूब जो दुरूद पढ़ंदे पढ़ंदे ही साहड़ो निकिरी वञे त अॻियां जन्नत बि अखियुनि सां ॾिसूं ऐं क़ब्र जा मज़ा बि अखियुनि सां ॾिसूं हज़रत जुनैद बगदादीअ वटि संदन जो हिकिड़ो मुरीद भलड़ो सुहिणो पखी क़ीमत वारो फासाए खणी आयो मुंहिंजा साईं बाजार में हिन जी हज़ारे दिरहम दीनार क़ीमत पर मुझे दिल चयो माई पंहिंजे मुर्शिदन जे दरबार में तोहफ़ो खणी वञा मुझे मुर्शिदन जे दरबार में किथां किथां खां गुलाम अचनि था ही सुहिणो पखी मुझे मुर्शिदन जे दरबार में पियो हूंदो ॿोलियूं कंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पिंजरो भी वठी आयो
पखी भी वठी आयो सुने जुनेद बगदादी खे ॾे थो असुर जो हज़रत जुनेद बगदादी जेॾी महिल तहजुद जी निमाज़ ते अल्लाह जे ज़िक्र में मौज में अचे थो त उहो पखी अजीब अंदाज में रोअण शुरू थो करे आवाज शुरू थो करे हज़रत जुनेद बगदादी उन पखड़ीअ ॾे निहारे पुछे थो यार हे अजीब आवाज थो करी हे रोई छाजे ला थो चवे थो सुणा जुनेद तुझे आज़ादीअ खे ॾिसी करे मां पंहिंजे आज़ादीअ खे यादि करे थो रोवां सुणे जुनेद चयो मामिलो छा आहे चवे थो मुंहिंजा सुहिणा जेस ताईं मां अल्लाह जो ज़िक्र कंदो हुयुसि पूरी मखलूक मूंखे हथ न लाए सघंदी हुई आज़ाद ज़िंदगी गुज़ारींदो हुयुसि पर जॾहिं अल्लाह जे ज़िक्र खां मुंहिंजी ज़ुबान बीही वई मां मारीअ जे ॼार में फासी पयुसि अॼु क़ैद थी वियो हां ओ सुहिणा जुनेद तुंहिंजी आज़ादी ॾिसी तुंहिंजो अल्लाह जो ज़िक्र ॾिसी ख़ुशि थो थियां ऐं अर्ज़ड़ो थो कयां सुहिणा जुनेद अल्लाह जो ज़िक्र कंदो रहिजां जेसी ज़िक्र कंदो रहंदे तेसी सभिनी क़ैदनि खां आज़ाद हूंदे जॾहिं ज़िक्र छॾे ॾींदे मूं वांगुरु कैदी बणिजी वेंदे हज़रत जुनेद देर ई न कई उन पखीअ जो पिंजरो खोलियो पखी उॾामी हलियो वियो ग़ुलाम अची मयार ॾिनी साईं ही हेॾो क़ीमती पखी तव्हां खोले छॾियो हज़रत जुनेद फरमायो तो कंहिंखे ॾिनो हुयो साईं मूं पंहिंजे मुर्शिद जुनेद खे ॾिनो मां तुंहिंजो मुर्शिद हा जी मुंहिंजा साईं छाजे करे साईं तव्हां मुंहिंजे कल्ब जो रुख बदलाए अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़ कयो जुनेद फरमायो मां तुंहिंजे कल्ब खे अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़ मोड़ियो अॼु हिन पखीअ वरी मुंहिंजो मुर्शिद थी करे मुंहिंजे कल्ब खे रब जे ज़िक्र जे तरफ़ मोड़े छॾियो सोच सोच जो फ़र्क़ु आहे मुंहिंजा सोना ही सभु कुझु दुनिया में जेको हले पियो न ही सोच सोच जो फ़र्क़ु आहे तूं सोच सुहिणी रख ॿिए जे लाइ इरादो सुहिणो रख मुंहिंजो करीम रब तुंहिंजे लाइ सभु आसानियूं पाण ई पैदा करे छॾींदो जेकॾहिं तूं ॿिए जे लाइ खॾ खोटींदे सिंधीअ जो पहाको कहिड़ो आहे जेको ॿिए लाइ खॾ खोटींदो आहे उहो जवाब ॾे जानी उहो पाण किरंदो आहे अल्लाह जे मथां भरोसो रख त मुंहिंजे करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो आहे ऐं मुंहिंजा बाना दुनिया जे अंदर तू मां अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजार अल्लाह जो खौफ प्यार खे चइबो आहे हिकिड़ो खौफ हूंदो आहे धाड़ेलनि जो हिकिड़ो खौफ हूंदो आहे नांग जो हिकिड़ो खौफ हूंदो आहे दुश्मन जो मारे न विझे हिकिड़ो खौफ हूंदो आहे महबूब जो त रुसी न वञे खौफ ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि हिकिड़ो खौफ महबूब जो बि हूंदो आहे मतां हीअं कयां मुंहिंजो महबूब रुसी वञे हिकिड़ो खौफ हूंदो आहे मतां हीअं कयां फलाणो मारे विझे जी अल्लाह जो क़ुरान में बार बार तो फरमाए इत्तक़ुल्लाह 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 मां अल्लाह खां डिॼो मां अल्लाह खां डिॼो इन डिॼण जो मक़सदु आहे त मां अल्लाह सां एतिरो प्यार कर जो दिलि मां आवाज़ अचे त किथे मुंहिंजो राणो रुसी न वञे जॾहिं न तुंहिंजे दिलि में इहा तड़प पैदा थी त किथे मुंहिंजो राणो रुसी न वञे राणो त कोन रुसंदो पर दुनिया खे बि रुसण तोसां कोन ॾींदो हिकिड़े खे राज़ी कर जानी केतिरनि खे राज़ी करे तूं केतिरनि खे राज़ी कंदे मल्लहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब तंहिंजो सभु हिकिड़े रब सां प्यार कर त तोखे ख़बर पवे त प्यार छा थींदो आहे हा जंहिं प्यार कयो आहे अॼु त सिधो सो उन ॾे वठी हले उहो केरु आहे जंहिं हिक सां प्यार कयो आहे हिकु अल्लाह कनू मैं डरदी हिकु मौला कनू मैं डरदी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हाँ माही यार दी घड़ोली हक मौला माही यार दी घड़ोली भर दी हिकु अल्लाह कनू मैं डरदी हिकु
मौला कनू मैं डर दी हाँ माही यार दी घड़ोली अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली हक मौला माही यार दी घड़ोली भर दी हसन हुसैन अली दा जाया हसन हुसैन अली दा जाया पार उम्मत दा सिर ते चाया पार उम्मत दा सिर ते चाया मैं गोली शाह दर्दी मैं गोली शाह दर्दी हाँ माही यार दी घड़ोली अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली हक मौला माही यार दी घड़ोली भर दी एक अल्लाह कनू मैं डर दी एक मौला कनू मैं डर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी पीर पीरा हजरत मीरा पीर पीरा हाय हाय पीर पीरा हजरत मीरा नाम किथे जिज टुटन सजीरा मैं मुर्शिद मुर्शिद कर दी मैं मुर्शिद कामिल कर दी हाँ माही यार दी घड़ोली हक मौला माही यार दी घड़ोली भर दी एक अल्लाह कनू मैं डर दी एक मौला कनू मैं डर दी हाँ माही यार दी घड़ोली अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली भर दी सच्चल सारा नूर इलाही सच्चल सारा हाय हाय सच्चल सारा नूर इलाही अली वली दी है हमराही मैं हैदर कर दी मैं हैदर कर दी हाँ माही यार दी घड़ोली हक मौला माही यार दी घड़ोली भर दी हाँ जह सीने में यार खे सजायो कहे कलंदर सदायो कहे भिटाई सदायो कहे सज्जल सदायो जी वरी दौरे जदीद में निहार दौरे जदीद में निहार कहे मखदूम सदायो कहे सजन साईं सदायो कहे पीर मिठा सदायो यकीन कर मुसलमान जह भी दिल में पंहिंजे यार खे जगह ॾिनी मुझे अल्लाह उनखे वॾो इज्जत वारो बनाए छॾियो सचल साईं जेॾी महिल पंहिंजे मौज में ईंदा हुआ ज़िक्र अज़कार कंदे मौज में ईंदा हुया मौज में पोइ अनल हक जो नारो हणी वठंदा हुया ग़ुलामन चयो क़िबला अॼु त तव्हां सभु हदूं टपी विया पाण फरमाए छा थियो बचा मुंहिंजा साईं अॼु तव्हां चयो अनल हक आओ हक सिंधीअ में चइबो आहे माना उहो नारो सचल चयो सचू वरी इएं साईं तव्हां इएं चयो पाण फरमाए जे मुंहिंजा मुरीद हो जे मूंसां प्यार था कयो सचू केर थींदो आहे यार जे लाइ इएं चवण वारो दावा करण वारो वरी मुंहिंजे ज़ुबान ते लफ़्ज़ निकिरे त मुंहिंजो खून तव्हांखे मुआफ़ आहे तलवार खणी टुकड़ा टुकड़ा करे छॾिजो इहो सचल साईं थो चवे आओ जेॾी महिल उन इश्क ऐं मौज में वरी सचल आयो सचल साईं जेॾी महिल वरी मौज में आयो ऐं वरी जेॾी महिल उहो नारो हणण शुरू कयईं मुरीद उथिया ग़ुलाम हुया अल अमर फौकल अदब हुयो तलवार खणंदा विया वराईंदा विया लेकिन तलवार पाणीअ मां पई गुज़रे सचल खे कुझु न जेॾी महिल मौज मां वरी पंहिंजे हाल में आयो पंहिंजे ख़याल में आयो पाण फरमा ॾियो ख़बर साईं अॼु बि तव्हां घटि न कई पोइ तव्हां साईं असां वरी घटि किथे कई पोइ छा थियो चइजे थियो कुझु बि कोन पाण फरमाए खणी अचो हथ हीअं कयो पाण फरमाए जिथे वणेव रुॻी हीअं हीअं जो कंत रत तूतरियूं ॾेई पियो वहे पाण फरमायो हींअर सचू आहे अॻु में पंहिंजो पाण हुयो इहा फ़क़ति ॻाल्हि न आहे
उलमा वेठा हन हदीस कुदसी मुझे मदीने जे साईं फरमायो तो मुझो रब तो फरमाए जॾहिं मुझो बानो मां अल्लाह जो जिक्र कंदे कंदे मां अल्लाह जे ज़ात में पंहिंजे पाण खे फना करे छॾींदो आ ज़ुबान उन जी हूंदी आ कलाम मां रब जो हूंदो आ अखियूं उन जूं हूंदियूं हन निगाह मां रब जी हूंदी आ कन उन जा हूंदा हन बस समात मां रब जी हूंदी आ अखिड़ियूं उन जूं हूंदियूं हन बसारत मां रब जी हूंदी आ हथ उन जा हूंदा हन ताक़त मां रब जी हूंदी आ पेर उन जा हूंदा हन इशारो मां रब जो हूंदो आ पोइ जेकॾहिं क़ब्र वारे खे चए कुम बिज़निल्लाह उथी हथ अब्दुल कादिर जीलानी जो हूंदो आ ताक़त मुंहिंजे करीम रब जे ज़ात जी हूंदी आ जी मुझा साईं हदीस कुदसी मां साबित आ कम कहिड़ो आ रुगी फना फिल्ला पंहिंजे पाण खे यार सां मिला हिन तस्बीह खे गंढ हिन दिल जे तस्बीह खे गंढ हमेशा जिंदा रहण थो चाहीं हमेशा जिंदा रहण थो चाहीं इन दिल जे तस्बीह खे गंढ जे नथी गंढ जे त जन जी गंढियल आहे उन जे पासे में वञी वेह यार या रहो पिरीअ वटि या कज पिरियन जी पचार इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादिर कंहिंखे न करे इंशा अल्लाह ताला ये नओ गंढींदे त अल्लाह कंदो ॾुखियो कोन थींदे मुंहिंजा जानी जंहिंसां तो प्यार कयो आहे इहे बेवफा अथई उन्हनि सां प्यार कर जन मुस्तफ़ा सां प्यार कयो आहे उन्हनि सां प्यार कर जन पंहिंजे करीम रब जे ज़ात सां प्यार कयो आहे हिकु दफ़ो दुरूद पढ़ त मां हुज़ूर जे कंहिं दीवाने जी तोखे ॻाल्हि ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे महबूब मदीने जे मीर जा दीवानो उस्ताद मोहम्मद मूसा बहराड़ीअ में हिन वक्त वेठो आ चारई तरफ ॻोठ त मां सॼी सिंध जा पियो ॾिसां मगर हिन ॻोठ जी तारीख़ अलॻ आ हिन वक्त हिन ॻोठ जो अंदाज़ अलॻ आ तारीख़ हिन ॻोठ जी वॾी आहे मियां नूर मोहम्मद जा कुबा अवां खे ख़बर आहे हिते बाज़ारियूं हूंदियूं हुयूं ॿुधियूं हूंदियूं अवां ॻाल्हियूं लेकिन अॼु ॾिसो त का गली बि सिधी कान्हे का अरे यार इन खां वधीक ॿियो कहिड़ो मिसाल आहे जेको कल्ह हो अॼु कोन्हे जेको अॼु आयो सुभाणे कोन हूंदो ओ मुंहिंजा सोना इन हक़ीक़त खे ॾिस सिज घणा पाछा कंदो आहे जवाब ॾे जानी घणा पाछा सिज कंदो आहे सुबुह जो हेॾऊं उथंदो आहे पाछो हिन पासे हूंदो आहे शाम जो हेॾे वेंदो आहे पाछो हिन पासे हूंदो आहे पर हा हिकिड़ो टाइम अहिड़ो बि थींदो आहे जंहिंमें सिज जो पाछो ई कोन बचंदो आहे न की हिन पासे न की हिन पासे ओ मुंहिंजा जानी समझण जी कोशिश कर पंहिंजे पाण खे समझा ही सब कुछ सदाई कोन रहंदो ये जवानी सदाई न होंदी ही हुस्न सदाई न होंदो ये मिल्कियत सदाई कोन होंदी जी हिकड़ी शे सदाई होंदी हा कहिड़ी अगर हिन दिल जो नातो मुझे मुस्तफा सा गंढियल आ त हा दिल भी सदाई होंदी हो नातो भी सदाई होंदो अगर ही दिल मुझे करीम रब जे जिक्र सा गंढियल आ त तुझी हा दिल भी सदाई रहंदी तुझो जिक्र भी सदाई रहंदो मुखे चिट्ठी तोरा सा याद आ दरगाह अल्लाहाबाद शरीफ में मुझा दोस्त एकड़ा जत जात जा रहंदा हा बिल्कुल गरीब होया उहो ज़मानो हुयो 1983-84 जो ज़मानो जॾहिं आऊं अल्लाहाबाद शरीफ में उस्ताद हुयुसि पढ़ाईंदो हुयुसि उहो ज़मानो अजीब ज़मानो हुयो उन टाइम ते आऊं खुद दरगाह अल्लाहाबाद शरीफ में पलाल रखी उन पलाल ते वेही पढ़ाईंदो हुयुसि यानी उस्ताद जे हैसियत में पलाल ते वेही पढ़ाइण खे भी इज्जत समझंदा हुयासीं त अल्लाहाबाद में त वेठा हूं न अल्लाहाबाद में
उन वक्त में मुंहिंजा दोस्त उते हिकिड़ा जत रहंदा हुया, ग़रीब वीचारा साधड़ा। उन जी वीचारी उन वक्त नवाब शाह वॾी ॻाल्हि हूंदी हुई। 1983 जी ॻाल्हि, रोड रस्ता कोन हूंदा हुया, एतिजा मेहरान हाईवे बि कोन हूंदा हुया। जी मुंहिंजा दा उन वीचारे ग़रीब जी घरवारीअ खे बचड़े जे आमद जो टाइम थी वियो, कॾियारे में अहिड़ियूं सहूलतूं कोन हुयूं। उन मिसकीन वीचारे जो हाल कोन हो। मुंहिंजे महबूब सजण साईं जो अञा पहिरों पहिरों जवानी जो दौर हुयो। सोना साईं रहमतुल्लाह अलैह जे दुनिया छॾण खां पोइ सजण साईं पंहिंजे उन पूरे उरूज ऐं उन जमाल कमाल में हुया। मुंहिंजे मुर्शिदन करीमन उन जी मदद फरमाई, खणी वञ फ़कीर पंहिंजे घरवारी जो ऑपरेशन कर। ॻाल्हि खुटाया, नवाब शाह पहुतो, अल्लाह हुन खे पुटड़ो ॾिनो। घरवारी त हुन वीचारे जी गुज़ारे वई, लेकिन डॉक्टर सर्टिफिकेट न पिया ॾियनि। सॼो चेक करे दिल ते अचनि त दिल ईअं पई हले, दिल बंदि थिए त सर्टिफिकेट ॾियनि न, दिल उन जी हले पई, दिल उन जी हले पई। उहो ज़मानो हींअर दौरे जदीद आहे दोस्त, उहो ज़मानो ॾाढो अजीब। हुन डॉक्टर हुनखे हुनखे नेठ उन्हनि वटि जेको माना तमामु माहिर नफ़्सियात हुयो, उन चयो हाणे हिन खे छॾियो माईअ खे, हिन सां मर्द कहिड़ो आहे। ॾिठो त फ़क़ीर ॿाहिरि वेठा पियो थो ज़िक्र करे, अस्सलामु अलैकुम, वालेकुम सलाम, केरु हई जत, काथे वेठो हई, अलाहाबाद में, छा कंदो हई, अल्लाह अल्लाह कंदो आहे। तुंहिंजी घरवारी छा कंदी हुई? चई मुंहिंजे घरवारी जो बसि इहो कमु, गरड़े जो कमु करे बसि सिधो मुर्शिदन जे दरबार में सॼो ॾींहुं मदरसे जे शागिर्दनि जी मानड़ी पचाईंदी हुई, ज़िक्र अल्लाह 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 ज़िक्र पई कंदी हुई। पोइ डॉक्टर जे अखियुनि में पाणी अची वियो, चई तोखे मुबारक आहे जो ख़ुदा एॾी भलारी तोखे घरवारी अता कई आहे। तुंहिंजी घरवारी गुज़ारे वई आहे, पर हुन जी दिलि हिन वक़्त बि अल्लाह जो ज़िक्र करे रही आहे। कुल्लु मन अलैहा फ़ान वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शइ फना थी वेंदी, बाक़ी रहण वारी केर आहे? चओ अल्लाह जी ज़ात आहे। पोइ जंहिं बि इंसान उन ज़ात खे हिन सीने में समायो, रब्बे काबा जो कसम सॼो जिस्म ख़ामोश थी वेंदो, मगर जेका ज़ात जिथे समायल आहे उहा पंहिंजो रंग निर्वार करे बीहारी। उन ग़रीब जो प्रोटोकॉल, डॉक्टरनि जूं गाॾियूं, एम्बुलेंसूं सिधो अलाहाबाद कॾियारो में तदफीन उन्हनि कराई। मैयत उन औरत खे क़बर में लाहे, वरी बि रखी ॾिठो त वरी बि दिलि ज़िक्र करे रही, हली रही हुई। दाहूं कंदा 3 ॾींहंनि ते मुंहिंजा दोस्त जेके अखराजात ख़र्च हुया, उन्हनि चयो त असां इन अल्लाह जे नेक बानीअ जो कंदासीं जो हज़ारे असां जे आॾो मर्डर थिया आहिनि, मैयत आया आहिनि, मगर अहिड़ी औरत पहिरों दफ़ो ॾिठी अथऊं जेका मरण खां पोइ बि अल्लाह जो ज़िक्र जंहिंजे दिलि ते जारी हुजे। ओ मुंहिंजा सोना, ओ मुंहिंजा सोना, अबदी ज़िंदगी अख़्तियार कर, हमेशह वारी ज़िंदगी। लतीफ़ सरकार चयो, तन तस्बीह मन मणियो, दिल दंबूरो जन, तारू ही तलब जूं वहदत सुर वजन, वहदहू ला शरीक लहू, इहो राग रगुन से सुताई सुहन, यार निंड इबादत तन जी। हिन दिल खे करीम रब जे ज़िक्र में ईअं जोड़, पंहिंजे पाण खे न सम्झ त मां बहराड़ी जो चरियो आहे। केरु थो चवे तूं बहराड़ी जो चरियो हई? ॾिस त मां तोखे ॻणायां थो, मां तोखे ॻणायां थो, तूं ॻण, तोखे ॻणायां थो, तूं ॻण। मुंहिंजा मुर्शिद सजण साईं फरमाईंदा आहिनि, फ़क़ीरो बब्बर शेर हो, गिदड़नि सां रही गिदड़ छो थिया हो? पाण खे ग़रीब सम्झण वारा मूंखे जवाब ॾे, पेरनि में छिनल जुतड़ी पाइण मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत आहे या नाहे? जवाब ॾियो जेके चओ था असां ग़रीब आहियूं। तूं ग़रीब नहीं, तूं अमीर हई। हिकिड़ो दुनिया जो अमीर ॿुधा जंहिंजे पेरनि में छिगल जुती हुजे, रस्ते में टुटी पवे, वरी कंडड़ो हणी उनखे गंढे वरी पाए। जवाब ॾे, इहा नेमत अगर नसीब आहे त कंहिंखे नसीब आहे? जवाब ॾे, कंहिंखे नसीब आहे? तोखे या बंगले वारे खे? ईमानदारी सां ॿुधा, कंहिंखे नसीब आहे? कपड़नि खे चतियूं लॻलूं हुजनि, कपड़ा हदों हदों फाटल हुजनि, वरी बि सुकून सां पातल हुजनि, तोखे नसीब या कंहिं अमीर खे? जवाब ॾे। ॻाल्हाए छो तो चुप करी?
ऐ मुसलमान अल्लाह जी ज़ात बाबरकात ये तो के अजीम नेमतूं अञा मां तोखे ॿुधायां उलमा वेठा हल उलमा किराम वेठा हल मदीने जे मीर फरमायो अल्लाह जे ज़ात मां मुस्तफ़ा के दुनिया जे खजानन जूं चाबियूं आखिरत जे जन्नत जूं चाबियूं रब मां मुस्तफ़ा जे हवाले कयूं हल मां मुस्तफ़ा चाहियां त ही जबल सोना थी मां मुस्तफ़ा सां गॾु हलण शुरू कन। छा हुजूर फरमायो मां मुस्तफ़ा चाहियां त हे जबल सोना थी मां मुस्तफ़ा सां गॾु हलण शुरू कल। इते बीह जवाब ॾे तोखे बि न्याणी प्यारी आ मुझे मुस्तफ़ा खे बि ख़ातूने जन्नत प्यारी आ। एतिरी प्यारिया जो मुझो करीम मुस्तफ़ा उन पंहिंजे लाडुलीअ दादुलीअ न्याणीअ ला चवे मुझे मुस्तफ़ा जूं न्याणियूं चार पर दादुले में दादुली इमाम हसन ऐं हुसैन जी अम्मा खातूने जन्नत ला मुझो मदीने जो महबूब चवे हिय फातिमा मां मुस्तफ़ा जे जिगर जो टुकड़ो आ मुझो मुस्तफ़ा करीम अम्मा खातूने जन्नत अचे मुझो मुस्तफ़ा करीम उथी बीही पंहिंजे न्याणीअ खे हिन चेहरे ते बोसो ॾे ऐं चुमड़ी ॾेई मुझो मुस्तफ़ा ने साहो हणे ऐं फरमाए त फातिमा जी मुझा सुहिणा करीम आका बचड़ी तुंहिंजे पेशानीअ मां मुस्तफ़ा खे जन्नत जी खुशबू अची रही आ। ऐ मुसलमान जंहिं खातूने जन्नत जी दुनिया में एतिरी इज्जत आ आखिरत में केतिरी इज्जत आ मदीने जे मीर फरमायो मैदाने महशर कायम थी वेंदो सॼी दुनिया के पुलसरात तां गुज़रणो पवंदो हर हिक नबीअ जा बचड़ा ईंदा जिब्रील ऐलान कंदो मुंहिंजा मौला फलाणे नबीअ जूं न्याणियूं रब चवंदो गुज़रण ॾे फलाणे नबीअ जा बचड़ा रब चवंदो गुज़रण ॾे जेॾी महिल जिब्रील चवंदो ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी न्याणी गुज़रण थी चाहे रब चवंदो 70,000 हूरन जे झुरमट में मुंहिंजे महबूब जी न्याणी अचे ऐ जिब्रील महशर जे मैदान में ऐलान कर या अहलल महशर नकिसू रुऊसकुम व खुतू अबसारकुम कंध हेठि कयो अखियूं बंदि कयो छो त मुझे मुस्तफ़ा जी परदेदार फातिमत ज़हरा पुलसरात तां गुज़री रही आ। महशर में मैदाने महशर में दुनिया नफ्सा नफ्सी में हुंदी मुझे अम्मा खातूने जन्नत के उते भी इहो प्रोटोकॉल हुंदो जो अल्लाह ऐलान कराइंदो त अंबिया भी कंध हेठि कयो अखियूं भी बंद कयो छो त परदेदार मुझे महबूब जी बचड़ी लंघी रही आ। उन अम्मा खातूने जन्नत जी जेडी महिल शादी थी आ जवाब दे पंहिंजे ला मसाला पैदा करण वारा न्याणी आहे मगर पैसा न आहिनि शादी कीअं करायां पंहिंजे ला मसाला पाण पैदा न कर पंहिंजे ला मसाला तैयार न कर अदा मुझे करीम मुस्तफ़ा तोखे सुहिणो रस्तो दस्यो आ अल्लाह जो दसियल सुहिणो रस्तो आ मुझे मदीने जे महबूब जो दसियल सुहिणो रस्तो आ तू पंहिंजे ला पाण ई मुसीबतूं तैयार न कर। जवाब दे अम्मा खातून जन्नत के शादी जे वक्त 9 वगो हुयो या उन वक्त भी चतन वारो हुयो। जवाब दे मुसलमान अखियूं खोल अखियूं बंद करे छड़ियूं थई तुंहिंजी न्याणी के जे भत में त फाटल वगो पाए वजी जवाब दे गरीब हूंदे तरफ चवंदे न मुझे इज्जत जो मसलो आ तुझे इज्जत जो मसलो ना है तुझे नफ्स जी हरकत आ इज्जत मुझे मुस्तफ़ा का वधिक कायनात में कंजी आ।
मुझे मुस्तफा जो मट केर आ, अम्मा खातून जन्नत जो मट केर आ। मुझा महबूब है अल्लाह तव्हां के कायनात जूं वागू ॾेई छॾियूं, जन्नत जो मालिक बनाए छॾियो, दुनिया जो वारिस बनाए छॾियो, मालिक बनाए छॾियो। महबूब है पंहिंजे न्याणीअ लाइ हो सभु कुझु छो? मुझो मुस्तफा फरमाए थो इन करे त कायनात में का गरीब जी न्याणी शादीअ जे टाइम ते अगर हुन वटि भला कपड़ा ज़ेवर न हुजनि त ईअं न चवे त मुंहिंजो कोई नाहे। उहा मुंहिंजे